हल्कियूं ऐं फिकियूं ठिकरियूं मेट ऐं मुल्तानी मिटीअ जे नाले सां बाज़ार में मौजूदु आहिनि। सिंधीअ में इन्हनि खे मेट चइजे थो। इहा मिटी सिंध जे मख़सूस जबलनि में सुरंगुनि खे खोटरे कढी वेंदी आहे। क़दीम ज़माने खां हिन खे वार धोइण ऐं खल जी बीमारियुनि जे इलाज लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, जॾहिं त लिखाईअ लाइ तख़्तियूं ठाहिण में बि हिन जो इस्तेमालु आम रहियो आहे। हिन मिटीअ में तेल ऐं पाणीअ खे जज़ब करण जी वॾी सलाहियत हूंदी आहे। जदीद दौर में बि हिन खे चहिरे ते रौनक आणण लाइ मास्क जी सूरत में इस्तेमालु कयो वेंदो आहे। मेट में खोड़ फ़ाइदेमंद मादनियात हूंदियूं आहिनि, जंहिंजे करे हिन खे सनअती ऐं ॿियनि शयुनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन खे एक्सपोर्ट बि कयो वञे थो। मेट पंहिंजे चहिरे ऐं वारनि जी सार संभाल लाइ हिकु सुठो, सस्तो ऐं कुदरती ज़रियो आहे, छो त ही मादनियात सां मालामाल हूंदो आहे। हिन में मैग्नीशियम, कैल्शियम ऐं आयरन हूंदा आहिनि, जेके खल ऐं वारनि खे सेहतमंद बणाइनि था। गर्मियुनि में ही खल खे थधो रखंदो आहे ऐं खल जो साड़ो ऐं सोज ख़तमु करण में मदद करे थो। वारनि मां ख़ुश्कीअ खे ख़तमु करण लाइ बि मेट फ़ाइदेमंद आहे ऐं हिन सां वारनि जी चमक बि वधी वेंदी आहे। मेट खे इस्तेमालु करण जा त केतिरा ई तरीक़ा आहिनि, जिन में स्क्रब ठाहिण, मास्क ठाहिण वग़ैरह शामिल आहिनि। कुझु तरीक़नि में मेट सां ॿियूं शयूं बि मिलायूं वञनि थियूं, जहिड़ो सरेह जो तेल वग़ैरह। इहे सभु तरीक़ा मुनासिब आहिनि ऐं इन्हनि जो को नुक़सान न आहे। जेके मेट इस्तेमालु कंदा आहिनि उहे बिना ख़ौफ़ ख़तरे जे मेट इस्तेमालु करे सघनि था। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मेट रुगो मुक़ामी सतह ते न पर आलमी सतह ते इस्तेमालु कयो वञे थो ऐं वॾा वॾा ब्रांड्स दुनिया में हिन जा मास्क ऐं मेट मां ठहियल ॿियूं शयूं आला पैकिंग सां विकिरो कनि था ऐं इन्हनि जो अघु बि वॾो वसूल कनि था। पर हिते अव्हां खे साॻी शइ 2-3 रुपयनि में मिली वेंदी आहे। मेट खे मुल्तानी मिटी चवंदा आहिनि ऐं माण्हू इहो सम्झंदा हूंदा त मेट मुल्तान मां निकिरंदो आहे, पर ॼाणे वठो त इहा मादनियात बि सिंध जे शहर ख़ैरपुर मां ई निकिरे थी। ख़ैरपुर जा रहवासी ॿुधाइनि था त मुल्तान जे वापारियुनि ख़ैरपुर मां मिटी कढी विकिणणु शुरू कई, जंहिंखां पोइ हिन जो नालो मुल्तानी मिटी पइजी वियो। पर ही ख़ैरपुर जी मादनी मिटी आहे। होॾां भारत में बि मेट खे मुल्तानी मिटी चवंदा आहिनि। मेट जा ॿिया खोड़ फ़ाइदा आहिनि, पर अक्सर औरतूं या कुझु मर्द मेट खे खाईंदा बि आहिनि। मेट जो ज़ाइको अहिड़ो हूंदो आहे जो माण्हू हिन जो आदी बणिजी वेंदो आहे ऐं हिन खे खाइण खां सवाइ रही न आहे सघंदो। पर ॼाणे वठो त मेट खाइण सिहत लाइ को फ़ाइदेमंद न आहे। मेट बुनियादी तौर ते जिस्म जे ॿाहिरें हिसनि लाइ इस्तेमालु थींदो आहे, जीअं चहिरो, वार या खल। जेकॾहिं केरु मेट खाए थो त उन खे उल्टी, पेट में सूर ऐं कब्ज़ जा मसइला थी सघनि था। मेट में कॾहिं कॾहिं ॿियूं शयूं बि मिली सघनि थियूं, जेके सिहत लाइ नुक़सानकार हूंदियूं। जेकॾहिं केरु मेट खाए थो ऐं उन जो रद्द-ए-अमल ज़ाहिर थिए थो त खेसि फ़ौरी तिबी इमदाद वठणु घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk